हाणे रुख कंदासीं गोलार्चीअ जो, जिते लॉकडाउन आहे ऐं माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते असां सां गॾु आहे नासिर अंजम। जी नासिर। बिल्कुल हिन वक्त मौजूद आहियां एहसास किफ़ालत सेंटर गोलार्ची में। गोलार्ची के एहसास किफ़ालत सेंटर में कुल 12,000 जेके मुस्तहिक औरतूं हुयूं, उन्हनि खे फ़ीकस 12,000 रुपया जेको वज़ीफ़ो उनजी रक़म ॾिनी वई आहे। अञा ताईं जेके 12,000 औरतूं आहिनि उन्हनि खे जेको आहे वज़ीफ़ो मिली चुको आहे, पर जेके 2,000 खां वधीक अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन जो फिंगर मैच न थियण सबबु उन्हनि खे अञा ताईं जेको आहे उहो वज़ीफ़ो न मिली सघियो आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि जे दौरान जेके एहसास किफ़ालत सेंटर गोलार्ची में रश हुई, अॼु जेकी आहे उहा रश असांखे हिते घटि जेके नज़र थी अचे, पर हिते जेके 2,000 औरतूं अहिड़ियूं आहिनि जिन्हनि जो फिंगर प्रिंट्स मैच न पिया थियनि, उहे बार जेके उन सेंटर में अचनि था, जंहिं सबबु जेको न सिर्फ़ु इंतिज़ामिया खे पर जेके डिवाइस होल्डर आहिनि उन्हनि खे बि परेशानी जेको आहे उहो सामनो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिते पहिरें मरहले में जेको बिस तहत जेके 12,000 औरतुनि खे वज़ीफ़ो ॾिनो पियो आहे, जेका पोइ हाणे जेको आहे उहो मर्दनि खे बि जेको आहे उहो वज़ीफ़ो मिलणु शुरू थी वई आहे। ॻाल्हि जेकॾहिं लॉकडाउन जी कई वञे त गुज़िरियल 4 खां 5 ॾींहंनि खां गोलार्ची में जेको आहे उहो लॉकडाउन जी सूरत हाल जेकी उहो जुज़वी आहे। शहर जा 70% जेके कारोबार आहिनि उहे मुकमल तौर ते खुलियल आहिनि। शहर में अहिड़ा कारोबार जिन्हनि खे जेको आहे गवर्नमेंट तरफ़ां बैन कयो वियो, उहो बि असांखे जेको आहे शहर में खुलियल नज़र अचनि था। जेकॾहिं ॻाल्हि सिक्योरिटी जे हवाले सां कई वञे त सिक्योरिटी बि गोलार्ची जे शहर में जेको नज़र नथी अचे। पहिरीं जेके शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पुलिस जेकी मुक़ररु हुई, हू पुलिस हींअर एहसास किफ़ालत सेंटर में मौजूदु आहे। अवांखे हिते इहो बि ॿुधाईंदो हलां त गोलार्ची जे एहसास किफ़ालत सेंटर खे हलंदे अॼु 13 ॾींहं मुकमल थी विया आहिनि, पर हिते कंहिं बि क़िस्म जी कटौती जे हवाले सां का शिकायत न आई आहे। पर डिवाइस होल्डरनि जे तरफ़ां जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि में शिकायतूं आयूं आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहं अॻु जेको आहे हिननि जे तरफ़ां इहो इल्ज़ाम लॻायो वियो हो त जेके ख़ानगी बैंक जे जेके फ्रेंचाइज़ आहे उनजे ज़ोनल मैनेजर तरफ़ां इन्हनि खां जेको आहे उहो 12,000 फ़ी डिवाइस जेको आहे भतो घुरियो पियो वियो, जंहिंखां पोइ हिननि जेको कमु बंदि कयो वियो। अॼु वरी साॻी सूरत हाल थी आहे। गोलार्ची जे एहसास किफ़ालत सेंटर में जेके 2 डिवाइसूं आहिनि उन्हनि खे मुबैना तौर ते बंदि कयो वियो आहे। डिवाइस होल्डर जे जेके मालिक आहिनि उन्हनि जो ई इल्ज़ाम आहे त उन्हनि जे तरफ़ ज़ोनल मैनेजर तरफ़ां जेको आहे भतो घुरियो पियो वञे। अवांखे हिते हिकिड़ो इंकिशाफ़ ॿियो बि हिते कंदो हलां त मोबाइल फ़ोन एसोसिएशन गोलार्ची जे जेके ज़रिया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त गोलार्ची में पहिरीं ॾींहं खां एहसास किफ़ालत सेंटर में 16 डिवाइसिस जेके आहिनि उहे रिकॉर्ड ते हुआ। इंतिज़ामिया खे बि 16 जेके डिवाइसिस हुयूं उन्हनि जी जेकी ट्रांज़ेक्शन ॾिनी पई वई, पर अॼु हिननि जो ही इंकिशाफ़ हिननि कयो आहे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त 16 जी जॻह ते हिते 17 जेके डिवाइसिस आहिनि उहे हलनि पिया। हिते रिकॉर्ड में 17 डिवाइसिस आहिनि। उहो 17 जेको डिवाइस आहे हू हिन सेंटर में न हलियो आहे, उहो कंहिं प्राइवेट जॻह ते हलियो हूंदो ऐं हिननि ख़दशो ॾेखारियो आहे त उतां जेके ट्रांज़ेक्शन थी आहे उनमें कटौती थी सघे हूंदी। अवांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त रमज़ान जो महीनो जेको आहे उहो अचण वारो आहे ऐं रमज़ान जे महीने अचण खां पहिरीं जेके हिते वापारी आहिनि आहे उन्हनि आम शयुनि जा जेके अघु आहिनि उन्हनि खे चोट चाढ़े छॾियो आहे। ॻाल्हि जेको आहे अटे गिहु चीनी चांवर खंड जी कई वञे त सभिनि जो जेको रेट आहे उहो जेको आहे उहो 10 खां 15 रुपया फ़ी किलो चाढ़ियो वियो आहे। अवांखे त इहो बि ॿुधाईंदो हलां त गोलार्ची जे 2 जेके यूटिलिटी स्टोर आहिनि उन्हनि में जेको आहे उहो सस्तो सामान जेको रमज़ान पैकेज आहे उनजो सामान जेको आहे अञा ताईं न पुॼी सघियो आहे, जंहिं सबबु आवाम परेशान आहे। ऐं सरकारी जेके राशन आहे हू बि जेको आहे गोलार्ची में अञा ताईं विरायो न वियो आहे। माण्हुनि जा इल्ज़ाम आहिनि त जेके सरकार तरफ़ां जेको राशन आयो उहो मनपसंदनि में